मलीर कोट जे अॻियां ऐं आस पास में हर रोज़ गाॾियुनि जी चोरियूं आम थी वियूं आहिनि। वकील सरापा एहतिजाज आहिनि। 24 खां वधीक हिते अदालतूं मौजूदु आहिनि। 1200 खां वधीक हिते रोज़ाने जी बुनियाद ते वकील अदालतुनि में पेश थियनि था, जॾहिं हज़ारे विज़िटर अचनि था। हिते बदमन जी कहिड़ी सूरत हाल आहे, अचो त वकीलनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। साईं हीउ वॾो अलमियो आहे। मां तव्हांखे हीअ ॿुधायां कि अॼु तव्हां जेकी पोज़ीशन ॾिसो पिया कि माण्हू ख़ुशी सां त न ईंदा आहिनि न। अॼु के हालात थी विया आहिनि, माना लॉलेसनेस एतिरी थी वई कि हाणे अॼु असांजा वकिला, असांजी बिरादरी न सिर्फ़ु जानी बल्कि माली बि तहफ़ुज़ में न आहे। असां ॻाल्हि कयूं इंतिज़ामिया जी, इंतिज़ामिया में केरु आहे? डेफिनेटली पुलिस आहे, डेफिनेटली ट्रैफिक पुलिस आहे। हिन खे जेको लॉ एंड ऑर्डर कंट्रोल करण जे लाइ ही हिन जो हिकिड़ो रोल आहे, पर दे आर नॉट परफॉर्मिंग देयर रोल प्रॉपरली। रिज़ल्ट ही आहे कि अॼु गाॾी हेॾूं वञे पई, CCTV मौजूदु, कोर्ट जी प्रीमिसिस, माना ही इंतिहा थी वई। हिन जे करे अॼु असां पंहिंजो प्रोटेस्ट रिकॉर्ड करायूं पिया ऐं असां ओपनली चऊं पिया कि अगरि ही मामिलो जीअं असांजे साईं जेको आहे 2 ॾींहंनि जो टाइम ॾिनो आहे, अगरि ॻाल्हि इहा आहे कि असांजा मुतालबात फुलफिल न थिया त डेफिनेटली वी विल गो फॉर स्ट्राइक। असांजी SSP साहब सां राब्तो थियो आहे। हुननि जो चवणु आहे कि 2 ॾींहंनि टाइम ॾियो असांखे, असां इंशाल्लाह रिकवर कराइण जी भरपूर कोशिशि कंदासीं। असांजो सुवाल ही आहे इंतिज़ामिया सां, जॾहिं ही चोर बुज़दिल माण्हू हूंदो आहे, चोरनि खे अवां कंट्रोल नथा करे सघो। अलाह ना करे हिते को वॾो हादसो थी वञे, को दहशतगर्द, को जंहिंखे ख़ुदकश हमलावर हिते दाख़िल थिए, को वॾो नुक़सान जो बास न थिए। महिरबानी करे हू होश जा नाखून वठनि ऐं हिन ते को एक्शन वठनि। 2020 खां वठी हिते क्लाइंटनि जे रिक्शाउनि मां बैटरियूं निकिरंदियूं, पुलिस कुझु न कयो। उन खां पोइ वकीलनि जे गाॾियुनि मां 40 गाॾियुनि खां मथे हिते बैटरियूं निकिरी चुकियूं आहिनि, जंहिंमें 15 खनि बैटरियूं असां SHO खां भरायूं आहिनि, पर 40 खां मथे बैटरियूं निकिरी चुकियूं आहिनि। उन खां पोइ हीअ 4 असांजे वकील दोस्तनि जूं गाॾियूं वयूं, पर 3 जेके वयूं उहे मुख़्तलिफ़ शहर जे मुख़्तलिफ़ हिसनि तां वयूं। पर वॾे में वॾी ॻाल्हि इंतिज़ामिया, पुलिस ऐं कोर्ट जुडिशरी जी वॾे में वॾी ना हली त हीअ मलीर कोट जी मेन गेट आहे। मेन गेट जे साम्हूं 20 फुटनि जो रोड आहे। 20 फुटनि जे मुफ़ासिले ते गेट जे साम्हूं गाॾी बीठी आहे असांजे दोस्त सफ़दर ख़ासि केलीअ जी 2007 करोला XLI मॉडल, उहा चोर काहे विया। असां दावा सां चऊं त हिन में पुलिस मुलविस आहे। बैटरियुनि खां वठी 7 मोटरसाइकिलियूं, जंहिंमें 3 125, 4 चाइना जूं, 7 मोटरसाइकिलियूं कोर्ट जी पार्किंग मां वयूं आहिनि, जंहिं ते कुझु न थियो आहे। असां इंतिज़ामिया खां, आला अमालदारनि खां इहो मुतालबो था करियूं त जेकॾहिं असांजी गाॾी रिकवर न थी त रिकवरीअ ताईं असां हिते धरनो ॾींदासीं। इहो आहे वाक़ियो 3/11/2022 जो, ऐं हिन वक़्तु ताईं तक़रीबन 16-17 ॾींहं थी चुका आहिनि। पर हाणे असां सां इंतिज़ामिया जेकी आहे उहा हिन खां जेको आहे एहतिजाज कयोसीं, इन खां पहिरियां असां सां मतिलबु ॻाल्हाइण तक तयारु न हुई, ऐं अॼु असां एहतिजाज कयोसीं त उन खां पोइ 2 ॾींहंनि जो टाइम घुरियो वियो आहे त 2 ॾींहंनि में इनशाला असां खे पंहिंजी गाॾी जेकी आहे उहा रिकवर कराए ॾियूं था। 100 मीटर ते थाणो आहे मलिर सिटी, पर असांखे सर क्लियर इन जो यकीन बि आहे त हद जो SHO जेको आहे उहो इन में मुलविस आहे। इन करे गाॾी न त हिते बिल्कुलु सिक्योरिटी आहे, CCTV लॻल, कैमरा लॻल आहिनि, त उन जे बावजूदि गाॾीअ जो वञणु, इन जो मतिलबु त हद जो जेके बि आला अफ़सर उहे मिलियल आहिनि। सर कोर्ट जे अॻियां बदअमनी जे ख़िलाफ़ मलीर बार एसोसिएशन जे सभी वकीलनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणे पोइ मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते मलीर सिटी जे SHO खे हटाए समूरियूं चोरी थियल गाॾियूं वापसि कराए वञनि। जेकॾहिं चोरी थियल गाॾियूं वापसि करे जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो त मलीर कोर्ट समेत मलीर में आम हड़ताल कई वेंदी। कैमरामैन मंजूर सां गॾु वहीद मुराद सियाल, KTN न्यूज़, मलीर, कराची।